अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 29 जून ट्यूसडे, अंगारे जो ॾींहुं आहे ऐं ॾाढी प्यारी हवा हली रही आहे। टाइम थियो आहे सुबुह जा 10, लाइट वञी चुकी आहे हमेशह वांगुरु। इहो असांजो अलाए कॾहिं क़िस्मत बदिलजंदी ख़बर नाहे। ऐं मां जेको आहे हिते इंतज़ारु करे रही आहियां कम वारी माई अचे। पाणी जूं बाल्टियूं 2 भरे छॾियूं आहिनि पहिरियों खां ई, छो त मूंखे ख़बर ई 10 बजे लाइट हली वेंदी। ईंदी त इन खां इहो ॿाहिरि पाणी ॾियारींदमि ऐं हिते ॿिलियुनि जे लाइ बि पाणी जो थां भरे छॾियो जेको रोज़ु पी थियूं वञनि। ऐं हालांकि मूंखे ॿिलियूं सफ़ा घर में बर्दाश्त न थींदियूं आहिनि, पर जॾहिं पाणी पीअंदियूं आहिनि मां ख़ुशि थींदी आहियां ॾाढी। इहे मुंहिंजो कैक्टस, हे त माशाल्लाह एॾो वधी वियो आहे जो हाणे हिनखे मां छा ॾेखारियां, चौधारी थो वधे। ऐं इहो सिर्फ़ु ईअं पंहिंजे टॉप ते थो वधी पियो। हीअ सभु जेके आहिनि बसि ठीकु आहिनि, हिननि खे वॉश करण जी सख़्तु ज़रूरत आहे। हिननि में ॼारो ॼमी वियो आहे। बहरहाल सो इहो सिलसिलो जारी आहे। ऐं हिते मां कुझु सफ़ाई कई त प्लांट्स मां पन कढी उछलिया। ॿियो भितियुनि तां रंग जा टुकड़ा किरंदा रहंदा आहिनि कंटिन्यू, इहे कढंदी रहंदी आहियां। हाणे मासी ईंदी त मेड़े वेंदी। हिननि खे गुॾ जी सख़्तु ज़रूरत आहे, जेका मां इलाही ॾींहंनि खां न कई आहे। ऐं हिन प्लांट जी मूंखे ॾाढी ख़ुशी आहे, जेके हिन जा कुझु पन सुकी विया हुया त उनखां पोइ हाणे हिन जा पाण ई माशाल्लाह सां फ्रेश पन निकिरणु लॻा आहिनि। अलाह जी कुदरत आहे। हीअ बि आस्ते आस्ते वॾो थी रहियो आहे। सो मां मासी जो वेट थी कयां। हे मां हितां सफ़ाई करे रही आहे। ज़ाहिर मिटी ऐं इहे सना पथर त कोन कढिया आहिनि, पर हीअ काठियूं, हे वणनि जूं रूट्स हुयूं ऐं ॿियो कचिरो हुयो, इहो हितां कढायो। ऐं हिते बजरीअ जो ढेर पियो, इनखे जेको आहे सिधो थी करायां, छो त पोइ हिन जे मथां मिटी लहिराइणी आहे। सुराणे ते हे 4 सूती जो कपिड़ो कढी रखी वई आहे ऐं हिकिड़ो हे बुक रखी वई आहे। हिनखे हे जेको आहे डिज़ाइन एम्ब्रॉयडरी करिणो आहे, बॉटनिक गार्डन। त ही सॼा गुल आहिनि, उन्हनि जा नाला लिखियल आहिनि। त मूंखे कपिड़ो ॾेई वई आहे त मां मापे करे काउंट करे हिन जे लाइ कटे रखां पीस। हमेशह हिनखे कपिड़ो मां कटे ॾींदी आहियां। सो थोरो घणो टाइम मिली थो वञेसि। अॼुकल्ह स्कूल जो कमु घटि अथसि त उहा चाहे थी त कुझु एम्ब्रॉयडरी करे वठे। पहिरियों बि हुन जा एम्ब्रॉयड्रिड फ्रेम मां हुनजे कमरे में हया आहिनि, उहो तव्हांखे ॾेखारियां थी। हिन महिल लाइट कोन्हे ऐं मां हिन कैमरा जी लाइट में ई जेको आहे रिकॉर्ड करे रही आहियां। हे केॾा प्यारा आहिनि, नंढा नंढा बटरफ्लाई ऐं हे माखीअ जूं मक्खियूं। सो बसि इहो असांजो शौक़ु आहे सभिनीनि जो। ऐं हिन जा जेके पहिरियों जा भरियल फ्रेम आहिनि, उहे फ्रेम बि मां कया हुआ, उहो मां तव्हां सां शेयर कया, वरी बि ॾेखारियां थी, छो त इलाही सारा जेके नवां आहिनि व्यूअर्स। हे सुराण जी एम्ब्रॉयड्री आहे, जिन खे मां फ्रेम कयो। फ्रेम मां हे संडे बाज़ार मां वठी आई हुयमि। हिन ते फ्रूट्स ठाहिया अथई, पहिरियों अञा इलाही शयूं अथसि भरियल, पर उहे ॾाढियूं नंढियूं नंढियूं आहिनि, जेके मां अञा ताईं फ्रेम कोन कयूं आहिनि। हालांकि फ्रेम वठी बि आई आहियां हिननि जे लाइ। सो हीअ अथसि इहा एम्ब्रॉयड्री। त हिनखे बि शौक़ु आहे, बसि असांजी रत में शामिलु आहे, असां हिन खां बग़ैर रही नथा सघूं। रिलियूं बि ठाहियूं अथई माशाल्लाह काफ़ी सारियूं, जेके मां हिन जे लाइ रखी छॾियूं आहिनि। त छो त असांखे घर में ज़रूरत कान्हे, हिकिड़ी ॿ हिन पाण यूज़ कई आहे। सो उनखां अलावा हिते हिन जो हाल आहे, कुकिंग जो किताब, आर्ट ऑफ सब कॉन्टिनेंटल। ऐं उनखां अलावा हे डायरियूं हिन जूं, ऐं जंहिंमें हीअ लिखंदी रहंदी आहे रेसिपीज़। हे पेपर्स हिन जा, जंहिंमें हीअ रेसिपीज़ लिखंदी रहंदी आहे। लैपटॉप पियो अथसि, जॾहिं पढ़ाई करणी हूंदी अथसि त उहो सर्च कंदी आहे, स्कूल जो कमु हूंदो अथसि त, ऐं जॾहिं न हूंदो अथसि त पंहिंजे लाइ कुकिंग ऐं अहिड़ियूं शयूं सर्च कंदी आहे। हिते धागा बि पंहिंजा कढी रखी वई आहे, सॼी पोटली। त मां हिन जे लाइ कपिड़ो कटे रखंदमि त हीअ वापसि अचे इनखे जेको आहे स्टार्ट कंदी। लाइट अची वई आहे ऐं मां हे सुराण जे लाइ कपिड़े जो पीस कटे रखियो आहे।
ही बुक मां तव्हां सां शेयर थी करणु चाहियां, क्रॉस स्टिच गार्डन नोटबुक। ऐं मुंहिंजो तव्हां प्लांट्स सां ऐं गार्डनिंग सां प्यारु ॾिसो त ही अहिड़े क़िस्म जा ॿ टे ॿिया बि किताब आहिनि मूं वटि जंहिंमें प्लांट्स ऐं गार्डनिंग सां रिलेटेड जेको आहे एम्ब्रॉयड्री आहे। त इहे ही ज़िंदाबाद संडे बाज़ार हमेशह। तो डिफेंस में हाणे लॻे कोन थी, ही सॼा असांजा उतां जा ई वरितल आहिनि किताब, घणे खां घणा उतां वरितल आहिनि। कुझु आहिनि जेके बुक स्टॉल तां बि वरिता आहिनि, सो हे डिफरेंट जेके आहिनि। ऐं ख़ासि तौर ते हे त मूंखे एॾा वणंदा आहिनि, बटणनि जा क़िस्म त ॾिसो न, ही बटन केॾा ज़बरदस्त बटण आहिनि न। त यानी हे मथां जेको एम्ब्रॉयड्री करे वञिजे, बाक़ी जे कूंडी जे तौर ते बटण टाके छॾिजे। मतिलबु हमेशह खां मूंखे शयूं ॾाढियूं अट्रैक्ट कंदियूं आहिनि। त इन मां सुराण ॿ टे शयूं ॿियूं बि भरियूं आहिनि। सुगंध हिन मां इलाही सारी एम्ब्रॉयड्री कई आहे। ख़ासि तौर ते हिन में ॾिसो जीअं हे कूंडियुनि जे तौर ते बटण लॻल आहिनि, हे बाल्टी बटन, ऐं मथां गुल जेके आहिनि उहे एम्ब्रॉयड्री थियल आहिनि। त केॾो ज़बरदस्त आहे। वेलकम टू माई गार्डन, बर्ड हाउसिस लॻल आहिनि। मूं हिन मां कुझु बि कोन ठाहियो आहे, मुंहिंजी ॿिन्ही धीउनि हिन मां कुझु न कुझु कमु कयो आहे। पॉटपूरी ठाहिण जी तरकीब, पूरा गुल ॾिनल आहिनि ऐं उन्हनि जी जेका रेसिपी ॾिनल आहे। ज़बरदस्त किताब हूंदा आहिनि। सची ॻाल्हि इहा आहे त जंहिंखे शौक़ु न हुजे न, उन्हनि खे बि अहिड़ा किताब ॾिसी शौक़ु थी वञे। सो हे आहे जेको सुराण भरींदी, हिन जे लाइ मां हिन जो कपिड़े जो पीस कटे रखियो आहे। इलाही सारी शयूं हिन में अहिड़ियूं आहिनि जेके मां सोचियो हो त मां ठाहींदमि। जीअं हे द किचन गार्डन ॾिसो, हे सॼी सब्जियूं आहिनि, हिन सां गॾु हे वॉटरिंग केन आहे, हे हनी बी हाइव, ज़बरदस्त। सो दिलि त ॾाढी चाहींदी आहे, पर हाणे मां एॾो जेको आहे न नज़र जो घणो कमु करे कोन थी सघां। बसि दिलि चाहियो त हे किताब कढी रखी विया त इहो मां तव्हां सां शेयर करे वठां। त हीअ ॾाढियूं प्यारियूं हिक ॿिए खां वधीक ख़ूबसूरत शयूं आहिनि जेके माण्हू भर्त भरे करे ख़ुशि थी सघे थो। हे ॾिसो द पॉटिंग शेड, त जिते असां पंहिंजा पॉट्स रखंदा आहियूं, कूंडियूं रखंदा आहियूं, उते छा छा हूंदो आहे। त बर्ड हाउसिस बि, त ही व्हील बैरो, वॉटरिंग कैन, बेलचा वेलचा, सभु टूल्स जेके बि आहिनि। सो बहरहाल हिननि जूं ड्रॉइंग्स बि एॾी प्यारियूं प्यारियूं थियल हूंदियूं आहिनि न, जो माण्हू बसि ॾिसंदो ई रहिजी वञे। सो इहो आहे हिकिड़ो ख़ूबसूरत किताब जेको मुंहिंजी दिलि चाहियो मां तव्हां सां शेयर कयां। टाइम थियो 11:30। हाणे कम वारी माई हली वई, थांव धोई वई आहे ऐं मां खीर काढ़े छॾियो हो ऐं पाणी सुबुह जो सुराण बॉइल करे छॾियो। हाणे मां वेंदमि ॿाहिरि नर्सरी ते, मूंखे वञिणो आहे ऐं मूंखे पंहिंजे इन तयारी जे लाइ मिटी जो ॻाल्हाए अचिणो आहे, त जीअं हिते मिटी जेको आहे विझी वञनि। सो वञा थी ॿाहिरि, बसि ॾिसजो कि न ॾार वग़ैरह न हुजे। हा, 6 इहे 2 हो थोरा वॾा। इन्हनि जो घणो थींदो हिसाबु? ये रिक्शा में रख रहा है बसि मां तव्हां सां थोरा थांव थोरी शयूं शेयर थी कयां जेको मां वठंदमि कोन, सिर्फ़ु मां हिननि जी वीडियो थी ठाहियां। ऐं सची आहे त दिलि चए थी सभु वठिजनि न। हीउ हाउस ॾिसो, हीउ बोट वारो हाउस आहे ऐं हीअ हिकिड़ा सफ़ा नंढड़ा हाउस आहिनि। हीअ नंढा घर कीअं था ॾियो ठिकर वारा? ये 150 रुपए जो है, ये 500 रुपए जो है। ये वॾो वारो? ये 1500 जो, वो 1200 जो। अच्छा, 150 त हाणे हिन घर जो घणो न आहे 150? वो मेहनत है, जो हाणे मिट्टी जा पैसा कोन न। मिट्टी जा त बराबरि पैसा कोन आहिनि। जेतिरो टाइम लॻे थो ओड़े हिसाब सां कारीगर पैसा। चङो, इहो बि हिकिड़ो ॾियोसि। हीउ ॾियो हिकिड़ो। हा हा। ऐं हो परियों वारो बि खणिजो, सही आहे। भॻल वॻल त न आहे या ॾार पियल? न मां कोन्हे को। ठीकु आहे।
इहो बि रखोसि, इहे ॿ रखो। हाणे टोटल ॿुधायो घणो थियो? 349 थिया, 349 600 रुपया। थोरो मां हे हितां जी वीडियो भरे अचां, ठीकु आहे? हितां ई मां हमेशह इहे पॉट्स वठंदी आहियां। अॼु इहे 2 नंढड़ा हाउस वरिता अथमि ऐं मां चयमि त तव्हांजे लाइ मां थोरो प्लांट्स जी हिकिड़ी वीडियो भरे वठां। ॾाढो ज़बरदस्त आहे। हीअ गाज़ी ॻोठ जे भरिसां ई आहे नर्सरी, नालो अलाए को बोर्ड वग़ैरह न आहे लॻल, पर जेको आहे हिते अची मां ॾाढी ख़ुशि थींदी आहियां। सो अॼु बि थियां थी। मनी प्लांट ॾिसो बिल्कुलु रेडी घर खे डेकोरेट करण जे लाइ। ॾाढी वॾी नर्सरी आहे, परे परे ताईं तव्हांखे प्लांट्स नज़र ईंदा। पर मुंहिंजो अॼु प्लांट्स वठण जो प्रोग्राम न आहे। इहे घर बि 2 ॾिठा अथमि, इन लाइ वरितो अथमि। ऐं मूंखे असुलु कमु हो मिटी वठणु, या वरी मूंखे हुयो इहे टिकर जूं प्लेटूं पाटड़ा वठण जो। सो उहो मुंहिंजो थी वियो। सो हाणे हलूं था घर वापसि। हा, नंबर ॾियो। तव्हां घर ते नथा मोकिले सघो? इहा ई मसइलो आहे न, तव्हां मर्द माण्हू वटि माण्हू कोन्हे त मूं वटि किथां ईंदो? ॿारहं वॼी कुझु मिंट थिया आहिनि, मां अची आहियां वापसि। हीअ वरितमि 6 पाटड़ा ऐं उनखां अलावा 2 घर वरिता अथमि। इहे खोलियां तव्हां सां शेयर थी कयां। ऐं पाइप वारे मूंखे पाइप कटे न ॾिनो। हे नंढो पीस हुयसि कटियल, चई तव्हां खणी वञो, हिन में हणी ॾिसो त अगरि इहो तव्हांजो सही साइज़ आहे। छो त साइज़ मां माप न खणी वई हुयमि, मां सिर्फ़ु मापे वई हुयमि। मां हुनखे ज़बानी ॿुधायो त पोइ हाणे मां इहो खणी आई आहियां टुकड़ो, त इहो परफेक्ट आहे। हुनखे कॉल करे छॾियो आहे मां, त उहो बाक़ी पाइप जेको आहे मुंहिंजी मर्ज़ीअ जो कटे ऐं ॾेई वेंदो। ऐं उनखां अलावा हीअ 2 घर वरितमि। हीअ 150 जो हिकिड़ो, 300 जा 2। हिननि खे वठण जा 2 मक़सद हुया मुंहिंजा। हिकिड़ो त मूंखे वणनि पिया, नंढड़ा क्यूट, किथे न किथे मां हिते ई प्लांट सां गॾु डेकोरेट कंदमि इहे इनशाला। ॿियो इहा ॻाल्हि हुई त मां हमेशह चाहींदी आहियां त जेके असांजा हुनरमंद आहिनि उन्हनि जे कम जो क़दुरु थिए, कोई त वठे न। सो कुझु माण्हू वठण वारा आहिनि यकीननि, उन्हनि में हिकिड़ी मां बि आहियां। सो इहो मां वठी आहियां। मैं पेंट वेंट मां हिनखे न कंदमि फ़िलहालु छा मतिलबु कॾहिं बि कोन, मुंहिंजो इरादो न आहे। छो त मूंखे हिननि जो इहो जेको टेराकोटा कलर आहे मिटीअ जो, उहो वणे थो। हीअ बि मां पहिरियों वठी आई हुयमि, उनखे बि मां अञा ताईं पेंट न कयो आहे। मां हिनखे ईअं ई ॾिसी ॾिसी ख़ुशि थींदी आहियां। सो हिकु त मूंखे वणंदा आहिनि घरनि सां, मूंखे इश्क़ आहे। ॿियो त मां पंहिंजे कारीगरनि जो क़दुरु करण लाइ, उन्हनि जे महिनत खे मान ॾियण जे लाइ हमेशह अहिड़ियूं शयूं वठंदी आहियां। पूरा 12:30 थिया आहिनि ऐं इहे 25 फुट पाइप इहो एक्स्ट्रा घुरायमि, इहो ॾेई वियो हाणे ऐं हाणे हलूं था अंदरि। सो हिते मां मास जी दाल, कारी दाल खलनि वारी, इहा बॉइल करण लाइ रखी आहे। इहो लंच आहे ऐं हाणे हिनखे रखंदमि अलॻि चुल्हे ते, हिन ते मसालो ठाहींदमि दाल जो। सो इहो कमु थींदो रहंदो। गॾु गॾु मां थां बि अंदरि कंदमि। हुननि मां जेके ड्राई थी विया आहिनि उहे अंदरि वेंदा ऐं जेके अञा आला आहिनि उन्हनि खे हिते ई छॾे ॾींदमि। सो कयूं था कम जो सिलसिलो वरी शुरू। वापसि ऐं फ्रूट वरितोसीं। मेन शइ असांजो फ्रूट ख़तमु थी वियो हो। सो अंब, सूफ़ ऐं ही आलू बुखारा ऐं हिकिड़ो ही सरदो, प्लस कुझु भाॼी वरिती। घणी भाॼी न वरितीसीं छो त जेका ख़तमु थियल हुई, सिर्फ़ु बसर ख़तमु थी विया उहे वरिता, टमाटर ख़तमु थी विया उहे वरिता आहिनि, भिंडियूं ऐं सावा धाणा। टोटल भाॼियूं असां इहे वठी आया आहियूं। उनखां अलावा इहे वरितमि जेके चैरिटी जे सिलसिले में शादियुनि जे लाइ जेको मां सामान जमा कंदी आहियां, त इहे बॉक्सिस हुया खपनि पिया ऐं हिकिड़ो इहे मसालनि जो दॿो। त इहे 2 शयूं चैरिटी जूं, बाक़ी भाॼी ऐं फ्रूट असांजे घर जे लाइ। सो हाणे विञंदासीं, फ्रेश थींदासीं ऐं आरामु कंदासीं। शाम जा 5:30 खां मथे थियो आहे टाइम। सो हे 2 पाइप मां ॻंढिया, हे हिननि जो ॻंढ आहे। हे येलो वारो पाइप जेको ऑरेंज वारे में विधो आहे ऐं माशाल्लाह एॾो मज़े सां पूरो थी वियो पूरे हिन ॿाहिरि। ऐं हाणे ॿाहिरि मिटी था लाहिनि। हिते मिटी लाहे विया। हिकिड़ी सुज़ुकी घुरिजी आई, हुन मां इहा क्यारी पूरी न भरी आहे, हेॾा हिन पासे सॼी ख़ाली पई आहे।
हाणे हो विया आहिनि ॿी सूकी भराइण, ॿी मिटी बि हिन में पवंदी त पोइ हीअ क्यारी जेका भरिजी बि वेंदी ऐं लेवल बि थी वेंदी। टाइम थियो 6:45 ऐं कंटिन्यू बीठी हुयमि इन्हनि सां मज़दूरनि सां। मिटी लही वई, क्यारी भरिजी वई सॼी ऐं मां इलाही थकिजी पई आहियां। सो पर मां ॾाढी ख़ुशि आहियां, ॾाढी इलाही ॾींहंनि खां मुंहिंजो इहो मतिलबु ख़्वाबु हुयो त मां इहो पूरो कयां। सो टाइम न पियो मिले, मौक़ो न पियो मिले, अलाए छा वजह हुई जेका बि हुई। सो बहरहाल अॼु मां पंहिंजी उहा ख़्वाहिश पूरी कई आहे। सुभाणे इंशाल्लाह हिन में प्लांट्स बि लॻी वेंदा, या जेके मथे आहिनि मुंहिंजे टेरिस ते उहे मां हिननि में शिफ्ट कराईंदमि, त कुझु न कुझु कमु ज़रूरु थी वेंदो। सो मोकिलियां था अॼु जे व्लॉग मां। ऐं मुंहिंजे ख़्याल में अॼु जो व्लॉग काफ़ी जेको आहे हुन में वैराइटी आहे ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते वई आहियां मां, त तव्हां उहो ॾिसी सघंदव। सो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं, ऐं ॿाहिरि जेको बि चेंज कंदमि, कुझु बि हणंदमि, उहो तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि।